होसपुर वारे इलाइक़े में 3 ॾींहं पहिरियां कच्चे जे डंडी वारे इलाइक़े में अड़जातल हथियारबंद नाथा मुबैना अगवा थियल ॻोठ मारक भयो रहवासी बिन पोरितन गुलबहार शेख ऐं अलीबख्श मीरानी की बाज़ियाबी लाइ वारसनि पारां पाक किताब खणी एहतजाज कयो वियो। वारिस मुज़ाहिरीन चितार ॾिनो त 24 कलाकनि में मुअनि खे बाज़ियाब न करायो वियो त मेन इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक कंदासीं। तंगवानी भरसां खाई लाड़े वटे बिन मोटरसाइकिल में आमो साम्हूं ज़ोरदार टक्कर के नतीजे में पीरसन मौके ते फौत थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿिए तरफ़ पीरसन जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। कंदाकोट में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले कश्मीर तरफ़ां अल्ताफ़ अहमद खोसो, तारिक अज़ीज़ सरकी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ कोहिनूर मिल वटि इंडस हाईवे ब्लॉक करे रोड ते धरणो हयो वियो। धरणे में पीपी अॻुवाणनि, कारकुननि, शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾी तइदाद में शिरकत कई। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।